Log. अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां लाइव फ़्यूजन तव्हां सां गॾु आहियां। तव्हांजा कमेंट्स अचणु शुरू थी विया आहिनि माशाल्लाह सां। हींअर ई ॿियो सदाकत अली खोसो, हाणे आवाज़ अचणु शुरू थींदो। आवाज़ बंदि आहे, लो वॉइस। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे, ठीकु आहे। वालेकुम सभिनी खे वालेकुम अस्सलाम। ऐं हाणे असां कानून अव्हांखे ॿुधायूं पहिरियों त सभ खां पहिरियों जेको आहे इहो त अव्हां वटि जेके बि ईंदा, जेके सवाल ईंदा, उन्हनि सवालनि जो अव्हां वटि ॿिनि वक़्तनि जो 2 मिंटनि जो वक़्तु हूंदो। उन 2 मिंटनि में अव्हांखे उनजो जवाबु ॾियणो आहे। अव्हां जवाबु ॾींदा। ॿियो त अव्हां हिकिड़े पने ते मथां पंहिंजो नालो लिखी छॾियो, जेको तव्हांजी आईडी आहे उन आईडी जो नालो, ऐं उहो आख़िर में अव्हां असां ॾे पेज उहो पंहिंजे साॻी चैट में मोकिलींदव त तव्हां उन ते भेट करे अव्हांखे की ॿुधाई वेंदी ऐं उनजो ॿुधायो वेंदो त कंहिंजा जवाब केतिरा दुरुस्त आहिनि ऐं लिस्ट जारी कई वेंदी, जंहिं जेतिरा जेतिरा सवाल जवाब ॾिना हूंदा उहा। ठीकु आहे। असां मां वरजायां थो 50 सवाल आहिनि। 50 सवाल उहे जेके असां पहिरीं क्लास खां वठी हींअर ताईं जेतिरो पढ़ियो आहे उहे सभ जा सभ सवाल मौजूद आहिनि। उन्हनि में की अव्हांखे आख़िर में ॾिनी वेंदी, पर उन खां पहिरियों अव्हांखे पंहिंजो पने ते मथां नालो लिखी वञिणो आहे, जेको अव्हां जंहिं तां मैसेज कयो था, जंहिं आईडी तां, उहो आख़िर में मोकिलिणो आहे। उनजे भेटे करे हिकु रिज़ल्ट शीट तयारु कई वेंदी, जेको जंहिंजो हूंदो। ठीकु आहे। वालेकुम अस्सलाम। जामो शबाना वालेकुम, इट्स हिंजा वालेकुम अस्सलाम, मोहम्मद असलम वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनी जा ॾाढा थोरा आहियूं असां जो अव्हां असांखे जॉइन कयो आहे ऐं अॼोके हिन मॉक टेस्ट में शामिल थिया आहियो। असां सवाल शुरू करण वारा आहियूं। कोशिशि कयां थो त मां बि लिखां त जीअं असांखे आसानी थी वञे त कहिड़ा कहिड़ा सवाल किथे किथे आहिनि। जस्ट हिकिड़े मिंट में मां अव्हां वटि शामिल थियुसि। अॼोके हिन टेस्ट जो पहिरियों सवाल आहे अव्हां साम्हूं। सिंधी ॿोलीअ में कुल कमरी अखर केतिरा आहिनि? सैयदा नूरिया फातिमा, इट्स हिंजा फातिमा, वालेकुम अस्सलाम। सभिनी खे वालेकुम अस्सलाम। सिंधी ॿोलीअ में कुल कमरी अखर केतिरा आहिनि? सिंधी ॿोलीअ में कुल कमरी अखर केतिरा आहिनि? सिंधी ॿोलीअ में कुल कमरी अखर केतिरा आहिनि? अव्हां वटि बाक़ी हिकिड़ो मिंट बचियो आहे। EST ऐं JEST हींअर जवाब अथव सुहेल अब्बास जो A, मोहम्मद हुसैन जो 10, यानी कि B,
मुनीर अहमद 13, मोहम्मद हुसैन वालेकुम सलाम। रोशनी डाल बे साइमनाज वालेकुम सलाम। प्रिंस मुंजर वाली सी 15, सुहेल अब्बास 15, सैयदा नूरिया फातिमा। जी हाँ बिल्कुल जवाब कमेंट में ॾींदव। अवां पहिरियों कमेंट में ॾींदा आया आहियो, हींअर बि कमेंट में ही जवाब ॾींदव। जबरदस्त। टाइम ओवर। मूव टू द सेकंड वन। हर्फ इल्लत में अलिफ जा क़िस्म आहिनि। हर्फ इल्लत में अलिफ जा क़िस्म आहिनि। सोना खत्री जवाब ॾिनो आहे। रोशन लबनवाज लाशारी, सैयदा नूरिया फातिमा। क्वेश्चन नंबर 2, हर्फ इल्लत में अलिफ जा क़िस्म आहिनि। 2, 3, 4, 5। अबरार हुसैन जवाब ॾिनो आहे 3। सैफुल्लाह सुमर जवाब ॾिनो आहे। अबरार हुसैन 3, मुनीर अहमद 2, नज़ीर अहमद मल्ला। क्वेश्चन नंबर 1 बी। क्वेश्चन नंबर 2 जामड़ो शबाना। क्वेश्चन नंबर 2 3 यानी कि जीम या बे। दिलमुराद खास के लिए 2, साइमा नाज 2, नज़ीर अहमद मल्ला 2, संतोष 2, संतोष 3, रोशनी डाल। क्वेश्चन नंबर 2 ए। सैयदा नूरिया फातिमा। क्वेश्चन नंबर 2 बी। रबनवाज शाहनवाज लाशारी 3, जफर अली। क्वेश्चन नंबर 2 बी। सुहेल मुराद 3, रोशन बी। क्वेश्चन नंबर 2 बी। अब्दुल हफीज रहमू 2, सोना खत्री 2 बी, अदील अहमद 3, सुहेल अब्बास 3, मिनाहिल फातिमा। क्वेश्चन नंबर 2 ए। सुहेल अब्बास सी। हर्फ इल्लत में अलिफ जा क़िस्म आहिनि। 2, 3, 4, 5। आफाक अहमद बे, लाल बख्श कांगड़ो। क्वेश्चन नंबर 2 अलिफ। सदाकत अली PST ऐं JEST जे लाइ असां क्लासेस शुरू कया हुआसीं। उन्हीं में सिंधी मुकम्मल असां पढ़ियो होसीं, अखर खां वठी शुरू कयो होसीं ऐं असां क्लास 9 जे सिंधी अदब जे मुख़्तसर तारीख़ ताईं आयासीं। उन जो अॼु असां फर्स्ट मॉक टेस्ट वरितो आहे। इंशाल्लाह जल्द ई ॿियो इन जो मॉक टेस्ट पिणु वरितो वेंदो। ही पहिरियों 50 मॉक टेस्ट सवाल जो मॉक टेस्ट आहे ऐं ॿियो पिणु जल्दी वरितो वेंदो। फरी बलोच। क्वेश्चन नंबर 2 नवाज अली समेजो जो समझ में ना आयो। दाल। क्वेश्चन नंबर 3 लफ्ज कुजाड़ो जी माना आहे। लफ्ज कुजाड़ो जी माना आहे अलिफ छा, बे ॼाणा, जीम मालूम, दाल ना मालूम। लफ्ज कुजाड़ो जी माना आहे अलिफ छा, बे ॼाणा, जीम मालूम, दाल ना मालूम। क्वेश्चन नंबर 3 सवाल नंबर 3 अवां जे साम्हूं आहे। सवाल नंबर 3 अवां जे साम्हूं आहे ऐं इन जो जवाब दरकार आहे। लफ्ज कुजाड़ो जी माना आहे छा। फारी बलोच चवे थी अलिफ, अदील चवे थो डी, माशूक काजी चवे थो छा, सोना खत्री चवे थी 3A, साइमा नाज चवे थी क्वेश्चन 3 या सनम, मुनीर अहमद थियो, अब्दुल हफीज रहमू छा, दिलमुराद खासली छा, दिलमुराद खासली छा, नूर सुमरू छा। क्वेश्चन नंबर 4 सिंधी ज़बान में इस्म जूं जिन्सूं आहिनि। सिंधी ज़बान में इस्म जूं कुल जिन्सूं आहिनि। क्वेश्चन नंबर 4 जफर अली चलो नामालूम, मोहम्मद हसन छा, शाहनवाज लाशारी ए, दानियाल फजल, सुहेल अब्बास ए, जुनैद थे, रोशनी डाल। क्वेश्चन नंबर 3 ए, मोहम्मद असलम। सवाल नंबर 3 दाल।
Yamro Shabana, Titiot, Saifullah Sumro, question number 3-1. Savera Hayam, question number 4A, 4 Alif. Sindhi Zaban में इसमें जो जिन्सु आए नज़ीर अहमद पल्ला क्वेश्चन नंबर 4A, हिकमत अली क्वेश्चन नंबर 4A, क्वेश्चन नंबर सुहेल अब्बास D, जुनैद शेर जीम, सुहेल अब्बास D, फारी बलोच 4 Alif, अदील अहमद, सुहेल अब्बास D, लाल बख्श कांद्रो क्वेश्चन नंबर 4, Saimanaz 4 Dal, Yamro Shabana Kam Da D, question number 40, Suhail Abbas D, Roshni Dal A, Prince Murtaza Jamali C 4, Minahil Fatma question number 4A, question number 4A, Zafar Ali question A, Adil Masuro Afaq Ahmad question number 3C, question number 4 के जो question number 4 here जो question screen पे है जवाब उन्हें जो दियो गोरी सोलंकी मोहम्मद असलम सवाल मोहम्मद असलम जो स्क्रीन ते सवाल है उन्हें जवाब लाल अहमद कांदड़ो सनम जागीरानी अलिफ छाजो अलिफ क्वेश्चन जो क्यू तवा लाजमी दियो सवाल लाजमी दियो 4 डॉट देई करे जवाब दियो त समझ में इंदो त केड़े सवाल जो जवाब है दानियाल फजल 4C नवाज साइमनाज क्वेश्चन नंबर 4C आरिफ बलोच A लफ्ज़ देर जो मुअन्निस थींदो लफ्ज़ देर जो मुअन्निस थींदो डेरानी डेरानी डेरियानी इननुमा को बिना डेरियानी डेरानी डेरियानी इननुमा को बिना क्वेश्चन नंबर 5 सवाल नंबर 5 लफ्ज़ देर जो मुअन्निस थींदो डेरियानी 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 इननुमा को बिना क्वेश्चन नंबर 5 लफ्ज़ 5 जो जी दानियाल फजल 5C गोरी सोलंकी 5 क्वेश्चन C आशिफ बख्श प्रदीप कुमार QC जफर अब्बास Q5C शबनम यामिन 5C सवेरा जी सनम जागीरानी सवाल नंबर 5 जवाब जी अब्दुल हफीज 5 जो अलिफ अब्दुल हफीज अक्सर रानी 5C सुहेल अब्बास 5C शाहनवाज शरीफ C सुहेल अब्बास C बीबी शादी नूर फतेमा नवाज अली समेत जो 5A फारी बलोच क्वेश्चन 5G नईम राहिमू 5C 30 seconds remaining इन्हीं क्वेश्चन जा बाकी 3 सेकंड बचाए हैं गोरी सोलंकी शब्बीर सिंधी क्वेश्चन नंबर 5A रोशनी दाल क्वेश्चन नंबर 5A फारूक अहमद सुमरो जी लाल बख्श कांदरो क्वेश्चन नंबर 5G मोहम्मद हुसैन क्वेश्चन नंबर B क्वेश्चन नंबर 5 जो B साइमनाज क्वेश्चन 5C आतिफ खान C हेलो क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 5 पखी जो जमा हुआ है कुछ सवाल नंबर 6 पखी जो जमा हुआ है रोशनी डॉल्स रोशन चवितो स्लाइड पे वर्ड सही नजर नहीं आ रहे हैं बताइए SSTP स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम वारंट है हुआ है सच्चल अब्बास 5G प्रिंस खानोट नियाज हुसैन जीम मुनीर अहमद बे क्वेश्चन नंबर 6 बे फारूक अहमद सुअलिफ
नजीर अहमद मल्ला क्वेश्चन नंबर 6B, अदील अहमद क्वेश्चन नंबर 6B, सैयदा नूरिया फातिमा क्वेश्चन नंबर 6B, सच्चल अब्बास A, शाहनवाज लाशारी, सैफुल्लाह सुमरो क्वेश्चन नंबर 3, साइमनास A, बीबी शाह A, सोना खत्री जफर पखी A, क्वेश्चन नंबर 6B, सोना खत्री A, हिकमत अली काशिफ अली खतमानी 5A, आरिफ बलोच 6 जो जी, रोशनदाल 6 जो बे, आतिफ खान बे, गोरी सोलंकी 6 क्वेश्चन नंबर 6 जो बे, सोहेल अब्बास 6 जो A, लाल बख्श कांदरो क्वेश्चन नंबर 6A, प्रिंस खानोट निजाम हुसैन B, पखी जो जमा, ठीक है। सनम जागियानी सवाल 6 जो जवाब बे, सुहेल अब्बास 6 जो A, सोहेल अब्बास 6 जो A, यामरो शबाना 6 जो B, बेहतरीन तव्हां सभिनी जा मूंखे जेको आहे रिप्लाई मिलनि पिया तव्हां सभिनी जो जेके जेके कोशिशि कंदा असां थोरो नाला वठां पियो पर कुझु नाला अहिड़ा आहिनि जेके जल्दी जल्दी मथे हलिया पिया वञनि इन जे करे मूं खारिजी पिया वञनि, ठीकु आहे। बाक़ी ऑलमोस्ट मुंहिंजी कोशिशि आहे तव्हां सभिनी जा जेके जेके मूंखे कमेंट्स ॾियनि पिया उन सभिनी जा मां कमेंट्स पढ़ंदो वञा। शबीर सिंधी 6A, अक्सा रानी 6B, मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 6B, 7 नंबर, सिंधी ॿोलीअ में अदद जा क़िस्म आहिनि, सिंधी ॿोलीअ में अदद जा क़िस्म आहिनि। सिंधी ॿोलीअ में अदद जा क़िस्म आहिनि। सवाल नंबर 7, जी हाँ प्रदीप कुमार, इन जी जेको आहे की जेको आहे एसएसटीवी के पेज ते ही अपलोड थींदी, इन जे करे ही असां अवां खे चऊं पिया त पंहिंजा जेके पेज आहिनि बिल्कुल हिन नमूने सां जीअं मां लिखां पियो तो हींअर की ठाहियां पियो तो अवां बि की ठाहींदा वञो, उहा की जेका तव्हांजी आहे उहा आख़िर में अवां पंहिंजे पेज ते उमाणींदव, छाकाणि जीअं उमाणींदव त उहा अवां सां भेटे करे अवां खे लिस्ट ठाही वेंदी त कंहिं वधीक जवाब ॾिना आहे, ठीकु आहे, ऐं कंहिं वधीक दुरुस्त जवाब ॾिना आहिनि उन जी लिस्ट पिणु ठाही वेंदी। सैफुल्लाह सुमरो क्वेश्चन बी, बीबी शाह बे, सैफुल्लाह सुमरो बे क्वेश्चन नंबर 7B, सोहेल अब्बास क्वेश्चन नंबर C, मिनाहिल फातिमा क्वेश्चन 7B, अब्दुल्ला बासित रिंद क्वेश्चन नंबर 7B, शाहनवाज लाशारी 7B, सोहेल अब्बास क्वेश्चन नंबर 7A, हिकमत अली 7B, अक्सा रानी 7B, मुनीर अहमद सर सर मुनीर अहमद जेका तव्हां की कोने ठाही त अवां हींअर खां की ठाहिण शुरू कयो ऐं जेके अवां पहिरियों जवाब ॾिना आहिनि उहे फेसबुक ते मौजूद हूंदा उहे अवां ॾिसी करे वरी लिखी वठो। फारूक अहमद सुमरो 7 जो बे, सुहेल अब्बास चए थो 7 जो A, अबरार हासन चए थो B, सवेरा हयाम चवे थी त 7 जो B, सवाल नंबर 8 अवां वटि आहे हथकड़ी लफ्ज़ आहे मुफ़रिद, मुरक्कब, मुरतब, इन्हनि मां को बि न। लफ्ज़ हथकड़ी आहे मुफ़रिद, मुरक्कब, मुरतब, इन्हनि मां को बि न। सवाल नंबर 8 मुमताज अली जो जवाब आयो आहे, सिकंदर अली शाह जो आहे सवाल नंबर 7 जवाब आया आहिनि। प्रदीप कुमार 7B, क्वेश्चन नंबर 8 हमारी स्क्रीन पे है। 8 जो बे, 8 जो बे, 8 जो बे, सादिया भट्टी 8 जो बे, अफाक अहमद 8 जो सी, नूर सुमरो क्वेश्चन नंबर 8 जो बे, अदील अहमद 8 जो बे, सवेरा हयाम 8 जो बे, फारी बलोच 8 जो बे, अफाक अहमद 8 जो बे, नवाज अली समेजो
अठ जो बे रोशन, अठ जो बे शबीना सैमानाज, अठ जो सीन बीबी शाह बे नजीर अहमद वाला कुछ बे सुहेल अब्बास बे कुछ मोहम्मद असलम बे जावेद ने फुल मुरक्कब एजाज अहमद फुल जेतो सुहेल अब्बास जो सैयद नूरिया फातिमा क्वेश्चन नंबर 8 जो बे रोशनी डॉल में जवाब लो पर मथे हेलो वियो सैफुल्लाह सुमरो क्वेश्चन नंबर 8 जो ट्रे आतिफ खान बे आतिफ सैफ नईम राहिम क्वेश्चन नंबर 8 जो ए प्रदीप कुमार 8 जो बी सुहेल अब्बास 8 जो बी आतिफ खान बी मुजम्मिल अहमद बी बे ॾाढो बेहतरीन अवांजा ॾिसो ही अवांजी तैयारी आहे अवांजे करे असां हिते बीठा आहियूं त जीअं बहितर खां बहितर नमूने सां कमु हली सघे ऐं असां अवां गॾिजी करे पंहिंजी क़ौम जी ख़िदमत करे सघूं ही जेको कमु आहे उहो कार ख़ैर आहे सिर्फ़ मूं अकेले खे न पर अवां सभिनी जे कम वारो आहे ऐं असां गॾिजी करे इन कम खे अॻिते हलाईंदासीं इंशाअल्लाह बाबर राहिम बे आतिफ खान बी मुज़म्मिल सवाल नंबर 9 सुपत जो धातु आहे सुपत जो धातु आहे धातु जी माना है बुनियाद सुपत जो धातु आहे सुपत जो धातु छा है अवां मूंखे ॿुधाईंदा आहियो सुपत्यो सुपतण पत्ते इन्हनि मां को बि न सुपत जो धातु आहे क्वेश्चन नंबर 9 है स्क्रीन साफ नज़र न पई अचे बीबी शाह असांजी एक्चुअली स्लाइड्स एडियूं आहिनि जिनजे करे असां थोरो इहो प्रॉब्लम थियो आहे नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह असां कोशिश कंदासीं स्लाइड्स जेको आहे उहो कलर्ड न बल्कि सिर्फ़ ऐं सिर्फ़ ब्लैक रखूं त जीअं असांखे सवलाई सां नज़र अची सघे अॼु की ठही चुकी आहे असां कुझु कोन था सघूं हुनखे गोरी सोलंकी जो सवाल अचणु शुरू थी आहे नज़ीर अहमद मल्ला कोई नंबर सी अबरार हुसैन जी सवेरा हयाम 9 सी गुड नज़ीर अहमद समय जो सी बाबर हारामून सी साइमन नास सी मोहम्मद असलम ना क्वेश्चन नंबर 9 सी रोशन 9 सी ॾिसो ही असां उहो ई सवाल रखिया आहिनि जेके असां पढ़िया आहिनि इहो को बि अहिड़ो सवाल न आहे जो असां चऊं त असां इहो पढ़िया कोन हुया इन जे करे असांखे इस सवाल जा जवाब था सभ जा बेहतरीन साॻियो ई असां मवाद रखियो आहे ऐं उही सही स्लाइड्स मां खणी उन्हनि में सवाल ठाहिया आहिनि जेके असां पहिरियों तव्हां खां जेको असां वीकली टेस्ट में वठंदा रहिया आहियूं ऐं साॻी सवालनि खे थोरी फेर घेर करे हिते असां रखियो आहे साइमानास क्वेश्चन नंबर 9 सी सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 9 सी जफर अली क्वेश्चन नंबर 9 पत्तो ठीक है बीबी शाह जी सोना खत्री 9 सी सुहेल अब्बास 9 जो सी जबरदस्त बेहतरीन सज्जाद बाबर सी मुनीर अहमद क्वेश्चन नंबर 9 ए सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 9 जो सी रोशनी लाल क्वेश्चन नंबर 9 सी आतिफ खान क्वेश्चन नंबर लिखे लिखो नहीं सिर्फ ऑप्शन है सी सवाल नंबर 10 अहमद छोकरो आहे जंहिंखे तूं सुञाणींदो आहीं जुमले जो कहिड़ो क़िस्म इस्तेमाल थियो आहे क्वेश्चन नंबर 9 सिमराइल फातिमा 9 सी नूर सुमर 9 सी दानियाल अफजल 9 सी क्वेश्चन नंबर 10 अवांजे स्क्रीन ते आहे अहमद छोकरो आहे जंहिंखे तूं सुञाणींदो आहीं जुमले जो कहिड़ो क़िस्म इस्तेमाल थियो आहे मुफ़रद मुरक्कब मुरतब इन्हनि मां को बि न फारिग सर क्वेश्चन के साथ ऑप्शन भी पढ़ें साथ देख नहीं है ओके 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 ठीक है मां क्वेश्चन अगर ऑप्शन पढ़ो हाणे अहमद छोकरो आहे जंहिंखे तूं सुञाणींदो आहीं जुमले जो कहिड़ो क़िस्म इस्तेमाल थियो आहे मुफ़रद मुरक्कब मुरतब इन्हनि मां को बि न बीबी शाह बे मुनीर अहमद क्वेश्चन नंबर सी नज़ीर अहमद मल्ला क्वेश्चन नंबर 10 जो ए बीबी शाह बे मुनीर अहमद जो अबरार हुसैन अलिफ अदील अहमद क्वेश्चन नंबर 10 जो डी बाबा रामू चलो क्वेश्चन नंबर 10 जो बे सैफुल्लाह चलो क्वेश्चन नंबर 10 जो ट्रे शाहनवाज दाशा चलो क्वेश्चन नंबर 10 जो बे नाउ नूर सुमर 10 बे सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 10 जो बे आतिफ खान क्वेश्चन नंबर 10 जो बे नजीबुल्लाह सज्जाद हुसैन बाबर क्वेश्चन नंबर 10 जो बे
रोशनी डॉल क्वेश्चन नंबर 20 नसरुल्लाह डायरी साहब असां सां गॾु आहे साया को मौजूद मिनाहिल फातिमा सुहेल अब्बास नवाज अली समेजो अक्सा रानी मोहम्मद असलम शब्बीर सिंधी क्वेश्चन नंबर 10 जो बे सैयदा नूरिया फातिमा क्वेश्चन नंबर 10 जो जी सोना खत्री क्वेश्चन नंबर 10 जो बे सोना खत्री जफर अली क्वेश्चन नंबर 10 जो जी सैयदा नूरिया फातिमा क्वेश्चन नंबर 10 जो जी आसान होता अगते सवाल नंबर 11 डाघो डाहो सॉरी डाहो गाल्हाइण जे लफ्ज में थींदो हर्फ जर हर्फ निदा सिफत ज़र्फ क्वेश्चन नंबर 11 डाहो गाल्हाइण जे लफ्ज में थींदो हर्फ जर हर्फ निदा सिफत ज़र्फ क्वेश्चन नंबर 10 जो बे साइमन नवाज नियर से जवाब ॾिनो आहे क्वेश्चन नंबर 10 जो बे क्वेश्चन नंबर 11 अची 11 जो सी सवेरा हयाम 11 जो सी फारी बलोच 11 जो सी बीबी शाह 11 जो सी नूर सुमरो क्वेश्चन नंबर 11 जो जी नजीर अहमद माला क्वेश्चन नंबर 11 जो सी दिल मुराद फासकेली 11 जो सी आरिफ बलोच 11 जो जी सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 11 जो सी मुनीर अहमद 11 जो सी रोशन सी गोरी सोलंकी सी 11 जो सी सैयदा नूरिया फातिमा 11 जो सी सुहेल अब्बास सी साइमा नाज 11 जो सी रोशनी दौल 11 जो सी अक्सा रानी 11 जो सी इंताई 16 सवाल हुयो इन जे करे असां निकिरे थोरो नईम इब्राहिम 11 जो सी सोना खत्री 11 जो सी सिकंदर अली शाह सैयद क्वेश्चन नंबर 10 जो ए जफर अली 11 जो जी सिकंदर अली शाह साहब क्वेश्चन नंबर 10 जो ए सही है ठीक है मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 11 जो सी सही सैयद सज्जाद हुसैन बर जी सज्जाद हुसैन बरगर साहब जो तो क्वेश्चन नंबर 10 11 12 का खबर न जी ऑप्शन है ठीक है फर्रुख हैदर चए तो 11 जो सी क्वेश्चन नंबर 12 वञूं था असां सिंधी ॿोलीअ जा निज अखर आहिनि इन्हनि मंझां कहिड़ा सिंधी ॿोलीअ जा निज अखर आहिनि पेपग चेचंद्र गाफ गदह बे बुक ये जिब ये गुम दाल देदर रे रेल रे माड़ी जे जंजीर ये सिंह रे वण ये घोड़ो छे छतरी अलिफ बे जीम दाल क्वेश्चन नंबर 12 सिंधी बोली जा निज अखर आहिनि क्वेश्चन नंबर 12 जो मुनीर अहमद ए फारी बलोच 12 बी फरूख हैदर 11 सी 11 12 से किया सी फारी बलोच 12 बी नूर सुमरो 12 बे सुहेल अब्बास 12 जो सी बाबर हारून 13 जो बी अदील अहमद जफर अहमद क्वेश्चन सुहेल अब्बास 12 जो सी मेहरुन निसा राजपर डी रोशनी डॉल सैयदा नूरिया फातिमा 12 जो बे आरिफ बलोच अलिफ आरिफ बलोच गोरी सोलंकी सैफुल्ला सुमरो कमेंट्स तव्हां थोड़ा ज़ेर सां वञी मालिक नाला को रीड पे कंदो वञा सिकंदर हयात बेबी शाह मोहम्मद असलम बिलाल हुसैन सज्जाद हुसैन बबर अक्सा रानी सवेरा हयाम नजीर अहमद मल्ला साहब अबरार हुसैन जो तुमको वक्त ही कोन मिलो पर जहां एतरा तव्हां कमेंट्स जोर तेजी सां चंदा माशाल्लाह जबरदस्त बेहतरीन नईम इब्राहिम आखिर में पी रहे हो 12 डी अमीन मेमर बी बे मोहम्मद असलम 12 जो बे इरफान बलोच क्वेश्चन नंबर 12 जो बे क्वेश्चन नंबर 13 आवाज जे सामू आहे हु डोथी हु ॾींहं जो कंहिंजो किताब आहे हु डोथी हु ॾींहं किताब जो लेखक आहे पीर असामुद्दीन शाह राशिदी पीर अली मोहम्मद शाह राशिदी रईस करीम बख्श खान निजामाबाद हु डोथी हु ॾींहं क्वेश्चन नंबर 13 सवाल नंबर 13 फारी बलोच 13 जो ए फारी बलोच चवे थी त सवाल नंबर 13 जो ए आहे
मोहम्मद हुसैन सिंधी ॿोलीअ जो निज अखर केतिरा आहिनि? मुनीर अहमद को हिंदे जो अदील अहमद जवाहर, सुहेल अब्बास, वसीम अब्बास, असामुद्दीन राशिदी, सज्जाद हुसैन बबर जीम, जफर अली अलिफ, नईम लगारी 13 जो ए, नजीर अहमद मल्ला 13 जो ए, जमाली वसीम अली रसामुद्दीन, सिकंदर अली शाह साहब, आरिफ बलोच, मोहम्मद हुसैन, सज्जाद अली, रोशनी डॉल, सैफुल्लाह सुमरो, सवेरा हयाम, सुहेल अब्बास, दिल मुराद खासखेली, सुहेल अब्बास, सैयदा नूरिया फातिमा, अक्सा रानी, शाहनवाज लाशारी, सुहेल अब्बास 13 जो ए। जिथे जे स्लाइड बी थी रही असां उन नालो ऑप्शन समेत था पढ़ूं। बाकी जेके भी कमेंट ॾियनि था मां सभिनी कमेंट जा पढ़ंदो पियो त हिननि कहिड़ा कहिड़ा कमेंट ॾिना आहिनि। सोना खत्री 13 ए, गोरी सोलंकी 13 ए, सुहेल अब्बास 13 ए, अमीन मेमण अलिफ, बागरानी हादी 13 ए, मोहम्मद असलम क्वेश्चन नंबर 13 अलिफ, मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 13 ए, प्रदीप कुमार क्वेश्चन नंबर 13 ए, जहूर अहमद मेमण 13 जो अलिफ, लेट्स मूव। सवाल नंबर 14, अमर जलील जे जन्म हंध देश आहे रोहिणी, कंदकोट, नवाबशाह, कराची। रोहिणी, कंदकोट, नवाबशाह, कराची। क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 13 सोनी ओके। फर्रुख हैदर क्वेश्चन नंबर 13 बे and question of 14 देखिए असें फारी बलोच 14 जो ए, बीबी शाह जदी 13 जो जी, नूर जमाली वसीम अली रोहड़ी, मुनीर अहमद क्वेश्चन नंबर 14 ए, सुहेल अब्बास 14 जो ए, रोशन 14 जो ए, मोहम्मद असलम अलिफ, सुहेल अब्बास 14 जो ए, साइमा नाज 14 जो ए, दिल मुराद खासखेली 14 जो ए, अदील अहमद 14 जो ए, जफर अली 14 जो अलिफ, सोना खत्री ए, बिलावल लगारी, जहूर अहमद मेमण, सुहेल अहमद, बागरानी हादी, मेहरुन निसा, सैफुल्लाह सुमरो, वसीम अब्बास, सैयदा नूरिया फातिमा, रोशन डाल, सज्जाद हुसैन बबर, सुहेल अब्बास, सिकंदर हयात, सज्जाद हजरत बीबी शाह, वसीम अब्बास, फरख नसीर अहमद मल्ला, अबरार हुसैन, बेहतरीन। एतरा त तेजी सां विया वञनि जो असां उनखे ॻाल्हाए कोन सघूं। आरिफ बलोच 14 जो अलिफ मां पढ़ी कोन सघां, एतरा तेजी सां कमेंट अचनि पिया तव्हांजा। शुक्र जो अॼु मूं वटि मां लैपटॉप खणी आयुमि, उनमें जेको टच मोबाइल ते मुंहिंजो जवाबु ॾेई ॾिनी अॼु। मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 14 ए, आरिफ बलोच क्वेश्चन नंबर 14 जो अलिफ। हेठियों शेर पढ़ो ऐं सवाल नंबर 15 खां 17 जा जवाब ॾियो। वतन जी हुब जी दिल में, वतन जी हुब जे दिल में नथी ईमान कहिड़ो थियो, अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जे हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदन दिल में भला अरमान कहिड़ो थियो, नथी तालीम जी गिनती, नथी बेरोज़गारी घट, तरक़ीअ जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो, अजब आहे अञा ग़फ़लत जी आहियूं निंड में अॼु भी, असां मां पोइ सुधारे जो तॾहिं ख्वाह कहिड़ो थियो। इहो नज़्म आहे। नजीर अहमद मल्ला चए थो सर कमेंट में लोग आंसर दे रहे होंगे, बाबा इहो हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे, वो सही था ॾियनि ग़लति था ॾियनि, इहा आवाज़ आहे, ठीकु आहे। इन में असां कंहिंखे कुझु कोन था करे सघूं, था ॿिए जो छो था ॾिसी सघूं, हर कंहिंजो पंहिंजो परसेप्शन आहे, ठीकु आहे। ही ऑनलाइन टेस्ट आहे त फिजिकल टेस्ट आहे कोन जो चवंदो तूं न ॾिस, तूं न ॾिस, ठीकु आहे। फेसबुक आहे, फ्री आहे, हर को आज़ाद आहे, जंहिंखे ईंदो हूंदो सही ॾींदो, जंहिंखे न ईंदो हूंदो सही न ॾींदो हूंदो, कंहिंखे कहिड़ी ख़बर त हू अॻियों सही पियो ॾे, ठीकु आहे। अब असांखे जेको हिन कंडीशन में फोकस करणो आहे उहो पंहिंजो पाण ते करणो आहे त मां सही पियो ॾियां, ठीकु आहे। सवाल नंबर 15,
हेड मथियों शेर शायरी जी कहिड़ी सिंफ सां ताल्लुक़ रखे थो? बेत, गीत, गज़ल, नज़म। मथियों जेको असां शेर पढ़ियोसीं उहो कहिड़े सिंफ सां ताल्लुक़ रखे थो? बेत, गीत, गज़ल, नज़म। अबरार हुसैन चवे थो सर अवां जी रिपीट न कयो अगर पॉसिबल आहे। मोहम्मद हुसैन हा सही चयो, ठीक आहे। गुलाम लतीफ चांडियो जीम गज़ल, दिलमुराद जमाली सोसीन डी, फारी बलोच बे, सज्जाद बबर, अदील अहमद, सुहेल अब्बास, मुनीर अहमद, दिलमुराद खासकेली, दिलमुराद खासकेली, साइमा नाज, दिलमुराद सोना खत्री, फारूक एमएफएन, फारूक हैदर, फारूक एमएफएन, सुहेल अब्बास, वसीम अब्बास, नईम राहिमो, सवेरा हयाम, सुहेल अब्बास, बागड़ी बागरानी साहब, बिलावल, सैफुल्लाह सुमरो, बिलावल अली लगारी, आरिफ बलोच, सुहेल अब्बास, सिकंदर अली शाह साहब, सुहेल अब्बास, सोना खत्री, रोशनी डाल, मिनाहिल फातिमा, जफर अली, क्वेश्चन नंबर 15, 16, 15, 16, क्वेश्चन नंबर 15, नजीर अहमद वाला, आरिफ खान, सैयदा नूरिया फातिमा 15C, अक्सा रानी 15B, 15D, जफर अली क्वेश्चन नंबर 15D, क्वेश्चन नंबर 15 सा खां असां तो जो था मेहरुन्निसा राजपूत, क्वेश्चन नंबर 15B। लफ्ज ख्वाह जी माना आहे, लफ्ज ख्वाह जी माना आहे चाहींदड़, ना चाहींदड़, खुशामद, इन्हनि मां को बि न। क्वेश्चन सवाल नंबर 16 अवांजे स्क्रीन ते मौजूद आहे। लफ्ज चाहींदड़ जी सॉरी ख्वाह जी माना आहे चाहींदड़, ना चाहींदड़, खुशामद, इन्हनि मां को बि न। मां हिकु मिनट में अचूं। बीबी शाह अलिफ, अक्सा रानी 16A, साइमा नाज 16A। सर सवाल नंबर 16 जो खुशामद आहे या खुशामद? खुशामद लिखियल आहे, मोहम्मद असलम खुशामद लिखियल आहे। सवाल नंबर 16 है लफ्ज ख्वाह जी माना है चाहींदड़, ना चाहींदड़, खुशामद, इन्हनि मां को बि न। तव्हांजा जवाब मां हींअर न पढ़ सघियो, मुंहिंजो रीज़न सिर्फ़ जो मां पाणी वठण वियो। सुहेल अब्बास, मोहम्मद असलम, जफर अली, वसीम अब्बास, सुहेल अब्बास, बेहतरीन। क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर 17 तव्हांजे साम्हूं आहे हाणे जेको उन सां लाॻापियल हुयो। बेरोज़गारी जो उबतड़ आहे रोज़गार, बेरोज़गारी जो उबतड़ आहे रोज़गार, धंधो, कारोबार, इन्हनि मां को बि न। बेरोज़गारी जो उबतड़ आहे रानी दिलमुराद खासकेली जवाब आहे, सोनिया अब्बास मुसाहु आहे, आतिफ अली मुसाहु आहे। बेरोज़गार जो उबतड़ आहे। मथे के मूंखां टाइम पुछो, हिन क्लास जो टाइम छा हूंदो आहे?
अदा हिन क्लास जो जो टाइम होंदो आ हर रोज 4 बजे क्लास शुरू थींदी आहे पर कॾहिं कॾहिं कुछ टेक्निकल इश्यूज जे करे असां को 5-8 मिनट लेट पई थी वञे अॼो को जीअं असां शेड्यूल हुयो 4 बजे पर 4:20 ते असां शुरू कयोसीं ठीक है बेरोजगारी जो तड़ आहे सोहेल अब्बास सफर बाबा ठीक है सजाद बाबा बिलावल लगारी जफर अली सोना खत्री वसीम अब्बास अली फिरोजगार साइमन नाज सोहेल अब्बास मेहरुनिसा राजकर साइमन नाज नजीर अहमद मल्ला बीबी शाह सोहेल अब्बास गुड वेरी गुड सज्जाद हुसैन बब अक्सरानी 17A आतिफ खान 17A गोरी सोलंकी 17A अदा जवाब एक दफो इंदो ठीक है सवाल नंबर 18 सिंधी में हिफ्त ज़बान शायर खे चयो वेंदो आहे सिंधी में हिफ्त ज़बान शायर खे चयो वेंदो आहे सामी सचल सरमस्त शाह अब्दुल लतीफ इन्हनि मां को बि न सिंधी में अरणा जो बे जबरदस्त बेहतरीन बागरानी हादी सवेरा हयाम सईद अहमद ओटो बागरानी हादी सैयदा नूरिया फातिमा मोहम्मद असलम सारा मेमन मोहम्मद असलम मुनीर अहमद क्वेश्चन नंबर 70 क्वेश्चन नंबर 80 साइमानाज एजाज साहिल परवेज खान वसीम अब्बास गोरी सोलंकी दिलमुराद जफर अली सोना खत्री सज्जाद हुसैन बबर सोहेल अब्बास आतिफ खान नईम रायमो मोइन नजीर अहमद मल्ला सिकंदर अली शाह सोहेल अब्बास बेहतरीन जबरदस्त सिंधी अदब में सुनहरी दौर मञियो वेंदो आहे क्वेश्चन नंबर 19 सवाल नंबर 19 सिंधी अदब में सुनहरी दौर मञियो वेंदो आहे सिंधी अदब में सुनहरी दौर मञियो वेंदो आहे सुमरा दौर कल्होड़ा दौर तालपुर दौर इन्हनि मां को बि न शगुफ्ता बे फारी बलोच 19 बे बागरानी हादी नूर सुमरो सुहेल अब्बास सुहेल रोशनी डॉल इन्हनि जा जवाब नोट अचनि पिया वेठा हींअर सज्जाद अब्बास सारा मेमन 18 बी बेहतरीन सुहेल फारूक MFN बीबी शाह नजीर अहमद मल्ला साहब फर्रुख हैदर सुहेल अब्बास अदा एजाज सियाल बे मिनाहिल फातिमा परवेज खान जफर अली सिकंदर अली शाह सैयद 19 बी वसीम अब्बास कल्होड़ो ठीक है ओ असां अॻिते हलूं था छो त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो जिक्र में मिले तो क्वेश्चन नंबर 20 है अवां जे साम्हूं आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो जिक्र में मिले तो सवाल नंबर 20 है बयानुल आरफीन व तंबीहुल गाफिलीन मिनहाजुल आशिकीन मिनहाजुल मार्फत वसीम अब्बास बे का अक्सरानी 19 बे असां क्वेश्चन नंबर 20 ते अची आहियूं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो जिक्र में मिले तो बयानुल आरफीन व तंबीहुल गाफिलीन सज्जल अली चए तो ए 20A 20 फारी बलोच 20A सज्जाद हुसैन बी दिलमुराद खास के लिए क्वेश्चन नंबर 20B एजाज साहब क्वेश्चन नंबर 20A फारूक MFN क्वेश्चन नंबर 20B सवेरा हयाम V बागरानी हादी क्वेश्चन नंबर V जो A सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर V जो C सुहेल अब्बास V जो C अदील अहमद क्वेश्चन नंबर V जो A बीबी शाह क्वेश्चन नंबर A अचीवा मुनीर अहमद A सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर V जो C सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर V जो C साइमन नाज क्वेश्चन नंबर V जो A
वसीम अब्बास अलिफ बयान अल-अरफी, सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर जो सी, बिलावल लगारी क्वेश्चन नंबर जो ए, सोना खत्री जो ए, रोशनी डाल क्वेश्चन नंबर वी जो ए। सवाल नंबर 21 है, सिंधी ज़बान में सब खां पहिरियों कुरान शरीफ जो तर्जुमो देश ईस्वी में थियो। 883, 880, 863 इन मां को भी न। सिंधी ज़बान में सब खां पहिरियों कुरान शरीफ जो तर्जुमो देश ईस्वी में थियो। 883, 880, 863 इन मां को भी न। 21 जो ए, फारी बलोच सज्जर अली 21 जो ए, सुहेल अब्बास 21 जो ए, मुनीर अहमद 21 जो ए, सुहेल अब्बास 21 जो ए, अदील अहमद, वसीम अब्बास अलिफ 88, एजाज अली 21 जो ए, सुहेल अब्बास 21 जो ए, बागरानी हादी 21 जो ए, बिलावल लगारी 21 जो ए, सुहेल अब्बास 21 जो ए, महरुन साराज पर 21 जो डी, वसीम अब्बास 883, सिकंदर अली शाह सैयद, शोएब भुट्टो, अक्सरानी 21 जो ए, सवेरा हयाम 21 जो ए, नईम रहमो 21 जो डी, बिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 21 जो ए। मां पहिरियों अर्ज कर रखियो तव्हां सिर्फ सवाल सब जसब मां उहे रखां पियो जेके असां इते क्लास में पढ़िया आहिनि ऑनलाइन, उन्हनि मंझां ई सवाल ठहियल आहे, ॿाहिरां सवाल बिल्कुल न आहे। क्वेश्चन नंबर 22 असां वटि आहे, मुक़दमा सलात जो लेखक मुक़दमा सलात किताब जो मुसन्निफ आहे। मुक़दमा सलात किताब जो मुसन्निफ आहे। एक्चुअली ये अज जो स्लाइड जो ठाहियूं आहिनि मां पाण कोन ठाहियूं, जंहिं करे थोड़ी हेठि मथे आहे। क्वेश्चन नंबर 22, मुक़दमा सलात किताब जो मुसन्निफ आहे मखदूम अबुल हसन, मखदूम मोइन, मखदूम नूर, इन्हनि मां को भी न। सवाल नंबर 22, मखदूम अबुल हसन, मखदूम मोइन, मखदूम नूर, इन्हनि मां को भी न। साइमा नाज 21 जो ए, सजाद बबर 21 जो ए, सुहेल अब्बास 22 जो, सिकंदर अली शाह तो क्वेश्चन आई डोंट नो सर, वसीम अब्बास 21 जो ए, अदील अहमद 22 जो ए, रोशनी डाल 22 जो ए, दिलमुराद अस्करी 22 जो सी, फारूक हसन 22 जो ए, मोहम्मद असलम 22 जो अलिफ, वसीम अब्बास अबुल हसन अलिफ अबुल हसन, शोएब भुट्टो ए, सैयदा नूरिया फातिमी का 22 जो अलिफ, नजीर अहमद मल्ला 22 जो सी, सवेरा हयाम 22 जो ए, बीबी शाह 22 जो जी, अक्सरानी 22 जो ए, जफर अली मखदूम अबुल हसन मखदूम ठीक है, बिनाहिल फातिमा 22 जो ए, सारा मेमन 22 जो ए, फारूक मखदूम अबुल हसन, फारूक MFN, वञो था असां सवाल जा 2 मिनट असां थोरो वधीक टाइम वठा वञो, हलूं था अॻिते। सिंधी ज़बान में मरसी जो मुअज्जिद आहे शाह अब्दुल लतीफ बिटाई, सच्चन सरमस्त, सैयद साबित अली शाह, गुलाम मोहम्मद बिगाई। क्वेश्चन नंबर 23 है, असां सामू आहे क्वेश्चन नंबर 23 है, 22 जो ए, फाराह मुजद्दी, सज्जल अली 23 जो सी, महरून निसा 20 बे, फारी बलोच 23 जो डी, गोरी सोलंकी 22 जो ए, 23 जे 86 असां, मोहम्मद असलम 23 जो सी, मोहम्मद असलम 23 जो सी, बागरानी हादी 23 जो सी, वसीम अब्बास सैयद साबित अली शाह, अमानुल्लाह बादशाह बचानी जो सी, रोशनी राज 23 सी, अदील अहमद 23 जो सी, फारूक MFN 23 जो सी, एजाज 23 जो सी, मुनीर अहमद 23 जो सी,
परवेज खान जीम, वसीम अब्बास जीम, सैयद साबित अली शाह, वसीम अब्बास सैयद साबित अली शाह, सवेरा हयाम टेवीह जो सी, अक्सर रानी टेवीह जो सी, सुहेल अब्बास टेवीह जो ए, जफर अली क्वेश्चन नंबर टेवीह जो जी, मेहरुन्निसा राजपूत टेवीह जो सी, गौरी सोलंकी टेवीह जो सी, सुहेल अब्बास टेवीह जो ए, मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर टेवीह जो सी, क्वेश्चन नंबर 24 अंग्रेज दौर जो अजीम शायर है। क्वेश्चन नंबर 24 असांजे साम्हूं आहे अंग्रेज दौर जो अजीम शायर आहे मीर अब्दुल हुसैन सांगी, फकीर कादिर बख्श बेदिल, मिर्जा कलीज बेग, हाफिज हामिद। साइमानास की जल्दी अपलोड कई वेंदी, पहिरियों असां टेस्ट मुकम्मल कंदासीं, उन खां पोइ रिजल्ट ठाहींदासीं, उन खां गॾोगॾु की अपलोड कई वेंदी। क्वेश्चन नंबर 24 अंग्रेज दौर जो अजीम शायर आहे फकीर कादिर बख्श बेदिल, मीर अब्दुल हुसैन सांगी, मिर्जा कलीज बेग, हाफिज हामिद। अंग्रेज दौर जो अजीम शायर या अंग्रेज दौर जो वडो शायर आहे मीर अब्दुल हुसैन सांगी, फकीर कादिर बख्श बेदिल या मिर्जा कलीज बेग। नज़ीर अहमद मल्ला साहब जो सवाल, बीबी शाह जो सवाल, सुहेल अब्बास असांखे जवाब ॾिनो आहे। अहां सभिनी जा वजन पिया शाहनवाज मल्ला, मिर्जा कलीज बेग, शाहनवाज मल्ला, सैयद नूरिया फतमत, सैयद रजा मेहदी शाह साहब जो 24 जो सी, सुहेल अब्बास 24 जो सी, सुहेल अब्बास 24 जो सी, बिलावल अली लखारी जो 24 जो सी, सुहेल अब्बास 24 जो सी, नईम इब्राहिम जो 24 जो सी, सिकंदर अली शाह सैयद 24 जो सी, नुमान अली मिर्जा कलीज बेग, जफर अली चेथो तो फकीर कादिर बख्श बेदिल, सवेरा हयाम 24 जो सी, साइमनाज 24 जो सी, फर्रुख हैदर 24 जो सी, रोशनी डाउल 24 जो सी, यानी कि मिर्जा कलीज बेग। सैयदा नूरिया फातिमा चवे थी त 24 जो सी, 24 जो सी जी। वञो था अॻिते असां सिंधी ॿोलीअ में मंज़ूम क़ुरान जो तर्जुमो देश कयो, देश जे नाले सां, जंहिंजो नालो देश आहे। क्वेश्चन नंबर 25 असांजे साम्हूं आहे मिनाहिल फातिमा 24 जो सी, फारी बलोच 25 जो जी, आखुंद अजीजुल्लाह नूरुल ईमान, आखुंद नूर मोहम्मद नूरुल फुरकान, जीम मौलवी हाजी अहमद मल्ला नूरुल ईमान, मुनीर अहमद शाह, अदील अहमद, सज्जल अली, नईम रहमो, सबा खान 24 जो सी, दिलमुराद खासकर 24 जो सी, एजाज सियाल, मौलवी हाजी अहमद मल्ला, सुहेल अब्बास 25 जो सी, शोएब भुट्टो सी, मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 25 जो सी, जोत अखबार जारी कई। क्वेश्चन नंबर 26 है जोत अखबार जारी कई मौलवी दीन मोहम्मद हाशिम मुखलिस, पीर हसामुद्दीन, इन्हनि मां को बि न। क्वेश्चन नंबर 26 सवाल नंबर 26 असांजी स्क्रीन ते मौजूद आहे। मौलवी मोहम्मद हाशिम मुखलिस, पीर हसामुद्दीन, इन्हनि मां को बि न। सिकंदर अली शाह साहब, नोमान अली, सिकंदर अली शाह साहब, जफर अली, हाजी अहमद मल्ला क्वेश्चन नंबर। ठीक है फारी बलोच 26 जो डी, मेहरुन्निसा राजपूत 25 जो ए, मेहरुन्निसा मुनीर अहमद 26 जो डी, अल्लाह साइमनाज 26 जो सी, बागरानी हादी 26 जो
रोशन छवी सी, बीबी शाह जी, अदील अहमद बी, सबा खान छवी जो डी, एजाज साल छवी जो बे, लावली लगारी छवी जो ताल, सज्जल अली छवी जो ताल, सुहेल अब्बास, सवेरा हयाम, जफर अली क्वेश्चन नंबर 26 जो तैयार डी, रोशनी डॉग छवी जो सी, अक्सरानी छवी जो डी, सैयदा नूरिया फातिमा क्वेश्चन नंबर 26 जो जी, सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 26 जो बे, मोहम्मद असलम छवी जो बे, क्वेश्चन नंबर 27 है विनाइल फातिमा क्वेश्चन नंबर 26 जो बे, जदीद गीत जो बानीकार है परदो सिंधी किशन चंद बेवस, हैदर बख्श जतोई, इन्हनि मां को बि न। जदीद गीत जो बानीकार मञियो वेंदो आहे बरदो सिंधी किशन चंद बेवस, हैदर बख्श जतोई, इन्हनि मां को बि न। सज्जल अली 27 जो बे, फारी बलोच 27 जो ए, नईम रहमो 26 जो सी, 27 क्वेश्चन, दिलमुराद खासकेली 27 जो बे, वसीम अब्बास 27 जो बे, वसीम अब्बास 27 जो बे, सुहेल अब्बास 27 जो बे, अदील अहमद 27 जो बे, सबा खान 27 जो बे, कैलाश माली 27 जो बे, एजाज सियाल 27 जो बे, सुहेल अब्बास 27 जो बे, साइमन नाज सॉरी सर, नईम रहमो 27 जो बे, सुहेल अब्बास 27 जो बे, सुहेल अब्बास 27 जो बे, नौमान अली 27 जो बे, जफर अली बे बे बे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 27 है बरदो सिंधी, सवेर नूरिया से नूरिया फातिमा दाल, सवेरा हयाम 80, गोरी सुने की 27 जो ए, बाबा सिंध कंहिंखे चयो वेंदो आहे? हिकिड़ो एक्स्ट्रा सवाल आहे तव्हां खां, बाबा सिंध कंहिंखे चयो वेंदो आहे बगैर ऑप्शन जे? बीबी शाह बालिका जी पारां जेको बुनियाद विझंदड़ हुजे। सवाल नंबर 28, सिंधी अदब में पहिरीं औरत शायरा देश मिले थी, शबनम गुल, माई मरखा शेखर, सहर इमदाद, इन्हनि मां को बि न। राफिया अब्बासी 27 जो बे, राफिया अब्बासी वालेकुम अस्सलाम, ॾाढो देर सां पहुतो आहियो तव्हां अॼु। 27 क्वेश्चन खत्म थी चुका, 26 खां पोइ आयो आहियो। 27 जो बे, बाबनानी मोहम्मद असलम हैदर बख्श जतोई खे, सवेरा हयाम हैदर बख्श जतोई, बेहतरीन, जबरदस्त जबरदस्त। सवाल नंबर 28 असां वटि आहे हाणे साम्हूं, सिकंदर अली शाह साहब चयो साईं जीएम सैयद खे चयो वेंदो आहे। सिंधी अदब में पहिरीं औरत शायरा आहे। सवाल नंबर 28 असां वटि साम्हूं आहे, सिंधी शर कुर्बान अली, कुर्बान साहब तव्हां सां करायूं था। क्वेश्चन नंबर 28 है, क्वेश्चन नंबर 29 असांजे साम्हूं आहे हाणे। साइमनाज हैदर बख्श जतोई कॉल्ड बाबा इज सिंध, ठीक है, मनियोसी हैदर बख्श जतोई पवेलियन कहिड़ी यूनिवर्सिटी में आहे? सवाल नंबर 29 है, खिरड़ीअ जी जंग जो जिक्र कयो आहे। शाह अब्दुल लतीफ, सचल सरमस्त, सैयद साबित अली शाह, खलीफो नबी बख्श कासिम,
खिरड़ीअ जी जंग जो ज़िक्र कयो आहे। अक्सर रानी का राफिया अब्बास से जवाब पे जो इस गोली सूरत की 28 जो ऐसा ही है। सवाल नंबर 29 ते असां पहुची चुका आहियूं। इनके सवाल नंबर 29 जो जवाब खपे मूंखे हाणे। खिरड़ीअ जी जंग जो ज़िक्र कयो आहे। फारी बलोच 29 दाल नोमान अली नन ऑफ दीज। नसरुल्लाह डायरी साहब चवे थो त 29 जो दाल। मुनीर अहमद जो 28 जो ए। मुनीर अहमद शर कुर्बान अली खलीफुर नबी बख्श साइमा नाज 28 जो सी। साईं नसरुल्लाह डायरी साहब कुर्बान शेर साहब अवां सां उस्ताद। नजीर अहमद मला 29 जो ए। एजाज सियार 29 जो दाल। बिलावल लगारी 29 जो दाल। साइमा नाज 29 जो ए। सुहेल अब्बास 29 जो दाल। जफर अली हैदर खलीफो नबी बख्श बलोच। रोशन कैलाश सर जो हम जवाब दे रहे हैं। कैलाश माली जे कर हींअर जवाब ग़लत भी ॿुधाइण वेठुसि त पोइ त असांजा 4 कलाक विया। सोना खत्री 29 ए। मुनीर अहमद 29 जो डी। सवेरा हयाम 29 जो डी। बाबरानी हादी 29 जो डी। बेहतरीन। सवाल नंबर 3 है। सवाल नंबर 3 है। 1853 में देश जी निगरानी में सिंधी बोली जे लाइ कमेटी ठही वई। सिंधी अलिफ बे जे लाइ जेको कमेटी ठाही वई उहा कंहिंजी निगरानी में ठाही वई। बीबी शाह 50 सवालनि जो टेस्ट आहे जेको असां हाणे जल्दी जल्दी अॻिते वेंदासीं। 1853 में देश जी निगरानी में कमेटी ठही। मिस्टर एल्स, सर रिचर्डसन, जॉर्ज स्ट्रेक, सर बर्टन फ्रेयर। फारी बलोच 13 डी। रोशनी 1853 में देश जी निगरानी में सिंधी अलिफ बे जे लाइ जेका कमेटी ठही हुई उहा जो निगरान केरु हो। मिस्टर एलिस, सर रिचर्डसन, सर जॉर्ज स्ट्रेक, सर बर्टन फ्रेयर। वसीम अब्बास ए। फारी बलोच ए। साइमन सर क्वेश्चन पढ़ो ब्लर पियो थी। ठीक है मैं पढ़ा पियो। क्वेश्चन नंबर 3 है। 1853 में देश जी निगरानी में कमेटी ठही। मिस्टर एल्स, सर रिचर्डसन, जॉर्ज स्ट्रेक, सर बर्टन फ्रेयर। सिकंदर अली शाह साहब चवे थो क्वेश्चन नंबर 3 जो बे। नजीर अहमद मला सबा खान 3 जो ए। नजीर अहमद मला क्वेश्चन नंबर 3 जो डी। सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 3 जो सी। सोना खत्री 3 जो सी। बीबी शाह 3 जो जी। जफर अली 3 जो अलिफ। रोशन 3 जो बे। रोशनी दाल 3 जो सी। रोशनी दाल सैयद रजा मेहदी शाह साहब 3 जो बे सैयद। सुहेल अब्बास 3 जो सी। अक्सर रानी 3 जो सी। मोहम्मद असलम 3 जो जी। सुहेल अब्बास क्वेश्चन नंबर 3 जो सी। मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 3 जो सी। कैलाश माली क्वेश्चन नंबर 3 जो बे। क्वेश्चन नंबर 31 डॉक्टर गुरबख्शानी शाह लतीफ जे रिसाले जा देश जुल्द तैयार कराया। 5 2 3 1। डॉक्टर गुरबख्शानी डॉक्टर बोलचंद गुरबख्शानी शाह लतीफ जे रिसाले जा देश जुल्द तैयार कया। 5 2 3 1। फारी बलोच 31 जी। सज्जर अली 31 सी। बागरानी हादी थियो मथे। वसीम अब्बास रोशनी डाल 31 जो सी। थैंक यू। बागरानी हादी 31 जो सी। मुनीर अहमद 31 जो बे। सुहेल अब्बास 31 जो सी। सबा खान 31 जो सी। कैलाश माली 31 जो सी। सैयदा नूरिया फातिमा 31 जो जी। सुहेल अब्बास 31 जो ए। नजीर अहमद मला 4 मोहम्मद असलम 31 जो जी। मोहम्मद असलम 31 जो जी। जफर अब्बास 31 जो जी। बीबी शाह अलिफ
अल्लाह। क्वेश्चन नंबर 3, सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी देश धारे देश में कायम थी। सवाल नंबर 3 है, सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी देश धारे देश में कायम थी। ईस्वी 1931 हैदराबाद, ईस्वी 1931 कराची, ईस्वी 1931 लाड़कानो, ईस्वी 1931 शिकारपुर। सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी देश धारे देश में कायम थी। मोहम्मद खान बे, बिलावल अली खान गाजी, वसीम अब्बास ए, मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 31 ए, फारी बलोच क्वेश्चन बी, फारफिया अब्बासी 31 सी, सज्जद बट्री जो ए, सैमन बट्री जो ए, सुहेल अब्बास बट्री जो बी, मुनीर अहमद बट्री ए, नजीर अहमद मल्लाह बट्री ए, सुहेल बट्री जो बे, सुहेल अब्बास बट्री जो बे, एजाज सयाल बट्री अलिफ, बागरानी हादी सोना खत्री बट्री जो ए, सवेरा हयाम बट्री जो ए, उजैर सुब्रो बट्री जो ए, रोशनी डॉल बट्री जो ए, अक्सा रानी बट्री जो बे, मोहम्मद असलम बट्री अलिफ, जफर अली बट्री अलिफ। क्वेश्चन नंबर 33, सिंध जो शेक्सपियर खे चयो वेंदो आहे भेरूमल, परमानंद मेवाराम, साधु हीरानंद, मिर्जा खलीज बेग। सिंध जो शेक्सपियर खे चयो वेंदो आहे मिनाहिल फातिमा क्वेश्चन नंबर 32 ए, सिंध जो शेक्सपियर खे चयो वेंदो आहे भेरूमल, परमानंद मेवाराम, साधु हीरानंद, मोहम्मद खान डी अची वियो सवाल अचनि था, सज्जर अली 33 बी, मोहम्मद असलम 33 दाल, सबा खान 33 डी, वसीम अब्बास डी, नजीर अहमद मल्ला डी, रोशन डी, सुहेल अब्बास 33 बीबी शाह सी, एजाज सियाल दाल, उजैर सुमरू डी, साइमनाज डी, जफर अली, मिर्जा खलीज बेग, अक्सा रानी 33 डी, सुहेल अब्बास 30 अक्सा रानी डी, शाहनवाज मल्ला, मिर्जा खलीज बेग, बिलावल अली लगारी 30, सज्जर अली डी, सिकंदर अली शाह सैयद डी, असा वजनदार थे। क्वेश्चन नंबर 34, शेख अयाज जो असल नालो आहे, शेख अयाज जो असल नालो आहे अयाज अली, मुबारक शेख, मोहम्मद अयाज, इनन मां को न। रोशनी रावल 33 डी, फर्रुख हैदर 33 डी, राफिया अब्बासी कहां 33 कहां से देखा, थर्टी फोर बे, फारी बलोच 34 बी, बागरानी हादी 34 बी, बागरानी मोहम्मद असलम 34 बे, बीबी शाह बे, नुमान अली मुबारक शेख, अली फरहान मेमन, अली फरहान मेमन बे, अली मोहम्मद समेजो बे, नजीर अहमद मल्ला 34 बी, सिकंदर अली शाह सैयद 34 बी, साइमनाज बी, सुहेल अब्बास 34 बी, जफर अली 34 बी, रोशनी डॉल 34 बी, सुहेल अब्बास 34 बी, शाहनवाज मल्ला मुबारक शेख। ओके 35, शहनशाह गजल खे चयो वेंदो आहे शहनशाह गजल चयो वेंदो आहे नारायण श्याम, शेख अयाज, उस्ताद बुखारी,
मीर अब्दुल हुसैन खान सांगी शहनशाह गज़ल चयो वेंदो आहे। सवाल नंबर 35 है। फारी बलोच दाल, सज्जन अली 35D, वसीम अब्रो D, मुनीर अहमद 35C। सवाल तव्हांजो जवाब अचनि पिया। सोहेल अब्बास, मोहम्मद असलम, अदील अहमद, बीबी शाह, रोशन, एजाज सियाल, सवेरा हयाम, जफर अली सांगी, फारूक MFN 35C, सिकंदर अली शाह सैयद 35C, वसीम अब्बास D, बिलावल अली लंगारी D, सैयदा नूरिया फातिमा G। शाहनवाज मल्ला नो, बागरानी हादी 35D। ओके गुड। कहानी पीरानी जो कहानीकार आहे। कहानी पीरानी जो कहानीकार आहे। गुलाम रब्बानी आगलो, जमाल अबड़ो, अयाज कादरी, शोकत शोर। सवाल नंबर 36 है। कहानी पीरानी जो कहानीकार आहे। जमाल अबड़ो, गुलाम नबी मोगल, सॉरी गुलाम नबी आगलो, अयाज कादरी, शोकत शोर। 36B, Samanas 35A, ठीक। 36 मोहम्मद असलम 36B, दिलबरा 35D, फारी बलोच A, Samanas 36D, सुहेल अब्बास 36 जो B, एजाज 36 जो B, रोशनी लाल 36 जो B, सवेरा हयाम 36 जो B, सोहेल अब्बास 36 जो B, मुनीर अहमद 36 जो B, जफर अली जे तो वसम जमाल अबड़ो, सिकंदर अली शाह साहब जे तो डोंट नो, सैयद नूरिया फातिमा जे दी तो 36 जो B, बागानी हर जे 36 जो B, बीबी शाह जे तो B, गोरी सोलंकी चली 36 जो B, वसीम अब्बास B, अक्सरानी 36 जो B, प्रिंस मुर्तजा जमाली 36 जो दाल, नोमान अली बे। क्वेश्चन नंबर 37। पकड़ा ऐं पहाड़ शायर जो किताब आहे। तालिबुल मौला, नियाज हुमायूनी, उस्ताद बुखारी, अब्दुल करीम गदाई। सवाल नंबर 37 है। पकड़ा ऐं पहाड़ शायर जो किताब आहे। तालिबुल मौला, नियाज हुमायूनी, उस्ताद बुखारी, अब्दुल करीम गदाई। 37D, सज्जन अली, फारी बलोच, मिनाहिल फातिमा, साइमा नाज, मोहम्मद असलम, बीबी शाह, मुनीर अहमद, सुहेल अब्बास, अदील अहमद 37A, नोमान अली D, फारूक MFN 37A, परवीन भुट्टो सॉरी परीसा भुट्टो दाल, एजाज सियाल अलिफ, साजिद शेख बे, नजीर अहमद मल्ला 37C, सबा खान 37A, सैयदा नूरिया फातिमा 37D, नूरिया फातिमा 37 दाल, सोना फतरी 37A, प्रिंस मुर्तजा जमाली 37B, अक्सर रानी 37A, सवाल नंबर 38। डॉक्टर बलोच जी पहिरीं तसनीफ़ आहे गदर, बेलाइन जा बोल, लोक दास्तान, इन्हनि मां को बि न।
डॉक्टर बलोच जी पहिरीं तसनीफ़ आहे। सवाल नंबर 38 है। डॉक्टर बलोच जी पहिरीं तसनीफ़ आहे। गदह, बेलायुनि जा ॿोल, लोक दास्तान, इन्हनि मां को बि न। वसीम अब्बास बे, सजल अली 38 बे, फारिग बलोच 38 ए, जफर अली 37 बे, सुहेल अब्बास 30 जो डी, परीसा भुट्टो अलिफ, एजाज सियाल 38 जी, दिलमुराद खासकली 38 सी, सवेरा हयाम 38 ए, परीसा भुट्टो अलिफ, प्रिंस जवाब हिकिड़ो दफ़ो। वसीम अब्बास बे। 4 मकाला जो मुसन्निफ आहे। साइमनाज 38 ए, 4 मकाला जो मुसन्निफ आहे। रोशनी डाल 38 ए, मोहम्मद असलम 38 अलिफ। ठीक है, नाउ हाणे मुमताज मिर्जा, मोहम्मद इस्माइल उर्सानी, शेख अब्दुल रज़ाक राज, अब्दुल जब्बार जुनेजो। सवाल नंबर 39। 4 मकाला जो मुसन्निफ आहे। मुमताज मिर्जा, मोहम्मद इस्माइल उर्सानी, शेख अब्दुल रज़ाक राज, अब्दुल जब्बार जुनेजो। सज्जल अली बे, वसीम अब्बास बे, सबा खान 39 बी, महशूब काजी, इस्माइल उर्सानी, मुनीर अहमद डी, परीसा भुट्टो बे, वसीम अब्बास बे, प्रिंस जमाल साहब तो 39 जो जी, रोशनी डाल 39 जो बे, साइमनाज 39 जो बे, परीसा भुट्टो बे। क्वेश्चन नंबर 40। सवाल नंबर 40। छप्पर में छड़ियो छाजो मजमूओ आहे। शायरी, तनकीद, कहानियों, नावल। दिलमुराद, सवेरा हयाम ऐं गोरी सुलगी। सवाल नंबर 48 जवाब मोकिलियो आहे। तमाम बेहतरीन। यामड़ो शबाना अलीशा खान, शाह मेंशन। ओके। माशू, वसीम अब्बास, माशूक काजी, सज्जद अली, मुनीर अहमद, सुहेल अब्बास, परीसा भुट्टो, साइमनाज, फारूक एमएफएन, एजाज सियाल, रोशनी डॉल, सवेरा हयाम 48, प्रिंस मुर्तजा जमाली 40 जो दाल, दिलमुराद खासकली 40 जो बे, अक्सा रानी 40 जो ए, बिलावल लगारी 40 जो बे, सैयदा नूरिया फातिमा 40 जो अलिफ। हाणे सवालन जा ऑप्शन खत्म थी विया। लेकिन ईंदड़ सवाल आहिनि उहे कुछ मुख्तलिफ आहिनि। उहे आहिनि खाला भरियो में। ठीक है, उन्हनि में अव्हां के ऑप्शन न हूंदा। अव्हां सिर्फ पंहिंजे मुताबिक जवाब ॾींदा। बीबी शाह अलिफ, खाला भरियो। सिंधी ॿोली जो पहिरियों साहिब दीवान शाइर आहे। सिंधी ॿोलीअ जो पहिरियों साहिब दीवान शाइर आहे। हाणे अव्हां खे ख़ाल भरणा आहिनि। कंहिं क़िस्म जो को ऑप्शन कोन्हे को। अव्हां जा जवाब मूं वटि पोयां अचनि पिया छा?
गज़ल जे पहिरें शेर खे चयो वेंदो आहे। गज़ल जे पहिरें शेर खे चयो वेंदो आहे। माशूक काज़ी जवाब मोकिलियो आहे। अख़ून गुल वसीम अब्बास, अख़ून गुल, MFN काज़ी कादर, सज्जद अली, खलीफो गुल मोहम्मद हलाई, फरीसा भट्टो, खलीफो गुल मोहम्मद, बागरानी हादी, खलीफो अख़ून गुल मोहम्मद, खलीफो गुल मोहम्मद, सुहेल अब्बास, शाह अब्दुल लतीफ, खलीफो गुल मोहम्मद हलाई, सबा खान, वसीम अब्बास मतला। सज्जाद शेर गुल मोहम्मद गुल, जफर अली गुल, मशहूर काजी मतलब, फारी बलोच मतलब, मोहम्मद असलम काजी कादम, सबा शाह मतला, राफिया अब्बासी 30 बाबा असां एक 42 ते पहुची आहियूं। साजिद शेर मतलब, अक्सरानी, खलीफो गुल मोहम्मद हलाई, सैयदा नूर फातिमा खलीफो गुल मोहम्मद हलाई, जफर अली मतलब, मुनीर अहमद काफियो, रोशनी डाल काजी कादन, बागरानी हादी मतला, सैमा नाज काजी कादन। अल्लाह सैमा। सवाल नंबर 43। मुकदमा सलात किताब देश साल में लिखियो वियो। मुकदमा सलात किताब देश साल में लिखियो वियो, ईस्वी में लिखियो वियो। ईस्वी ॿुधायो। मुकदमा सलात देश ईस्वी में लिखियो वियो। मुकदमा सलात देश साल में लिखियो वियो। सिकंदर अली शाह साहब जे थो काफियो आहे। सैयदा नूरिया फातिमा जे थी। मोहम्मद असलम जे थो ईस्वी 1700 में। फरीसा भट्टो जे 1700 में, फारी भट्टो जे 1700 में, सजल जे 1700 में, रोशनी दाऊद जे थी मतला 43 नॉट 42 जो बदला हुयो। अदील अहमद जे 1700 में, फरीसा भट्टो जे 1700 में, जफर जे 1700 ईस्वी में, सुहेल अब्बासी जे 1700 में, मुनीर अहमद जे 1983 में, सिकंदर अली शाह साहब जे 1700 ईस्वी में, वसीम अब्बास जे 1700 में, अक्सर रानी जे थी 1700 में, बिलावल अली लगर जे थो 1700 में, सैयदा नूरिया फातिमा जे 1700 में। ओके। मौजूदा सिंधी रस्मुल खत देश साल में मंजूर थी। मौजूदा रस्मुल खत जेका असां हींअर सिंधी लिखूं पिया था, इहा कहिड़े साल में मंजूर थी? मौजूदा सिंधी रस्मुल खत कहिड़े साल में मंजूर थी? मौजूदा सिंधी रस्मुल खत कहिड़े साल में मंजूर थी? तोणे जो असां इहो साॻियो सवाल मथे करे आया आहियूं। माशूक काजी साहब चए थो त 1853 में, बिलावल लॻाई चए थो 1853 में, फारी बलोच चवे थी त 1853 में, 1853 अंग्रेज जे दौर में, सज्जल अली चए थी, फरीसा भट्टो चए थी 1853 में, पर जफर अली चए थो 1853 ईस्वी में, सुहेल अब्बास 1853, साजिद शेर चए थो 1953, मुनीर अहमद चए थो 1930 में, मुनीर अहमद चए थो 1930 में, मुनीर अहमद चए थो 1930 में, सिकंदर अली शाह साहब सैयद चए थो त 1853 में, रोशनी डाल चए थी त 1853 में, सोना खत्री चवे थी 1853 में, फरीसा भुट्टो चवे थी त 1853 में, सैयदा नूरिया फातिमा चवे थी त 1853 में। ओके। सच्चल सरमस देश जे दौर जो अहम शायर आहे। वसीम अब्बास 1853। सच्चल सरमस देश जे दौर जो अहम शायर आहे। सच्चल सरमस देश जे दौर जो अहम शायर आहे।
वसीम अब्बास चवे थो टालपुर। माशूक काजी साहब चवे थो टालपुर। सैयद अनवरिया फातमी चवे थी टालपुर। फारिक बलोच चवे थी टालपुर। सज्जन अली चवे थी टालपुर। साबरा फारूक हाले पोटो टालपुर। रोशन टालपुर। फरीसा भुट्टो साहिबा टालपुर। बागरानी हादी साहब टालपुर। मुनीर अहमद साहब चवे थो टालपुर। आशिक अली उजण चवे थो त टालपुर जे दौर जो है। मोहम्मद असलम चवे थो टालपुर जे दौर जो है। सुहेल अब्बास चवे थो टालपुर जो है। जफर अली साहब चवे थो त टालपुर जो दौर जो है। सिकंदर अली है साहब उन खां पोइ बिलावल अली लगा तो टालपुर दौर जो है वैलिड है। हाणे असां वटि आहिनि सही ऐं ग़लति। 5 सवाल सही ऐं ग़लति जा आहिनि। उहे अव्हांखे चूंड करणा पवंदा। उहे 5 सवाल हिक ई स्लाइड में ईंदा। अव्हां लिखी वठिजो। प्रदीप कुमार चवे थो टालपुर जो। मेहरबानी प्रदीप। शेख अयाज सिंधी ॿोली जो बहितरीन नाविल नवेस आहे। सही या ग़लति? शेख अयाज सिंधी ॿोली जो बहितरीन सवेरा हयाम जो करोड़ा दौर जो है। ओके, शेख अयाज सिंधी ॿोली जो बहितरीन नाविल नवेस आहे। फरीसा भुट्टो गलत। सज्जन अली गलत। फरीसा बागरानी हादी गलत। फारी बलोच गलत। सुहेल अब्बास गलत। साइमा नाज गलत। वसीम अब्बास गलत। 47 बिरदो सिंधी गीत जो बादशाह मञियो वेंदो आहे। बिरदो सिंधी गीत जो बादशाह मञियो वेंदो आहे। अक्सर हाणे छह तरीक़े ग़लति आहे। बिरदो सिंधी गीत जो बादशाह मञियो वेंदो आहे। सत्यतानी सही। सत्यतानी करेक्ट। राफिया अब्बासी 48 में जेती सही। रोशनी डाल 47 जेती सही। सैयदा नूरिया फातिमा 47 में जेती सही। सिंध जो शेक्सपियर मिर्ज़ा खलील बेग के चयो वेंदो आहे। मां डाइवर्ट आहियां ॿई पासा इन करे कोई वञो। अवांजा मैसेजेस अचनि पिया। मूं ॾाढो ख़ुशी पई थिए। मूंखे बर्दाश्त कयो आहे पूरा 2 कलाक। अॼु वधीक टाइम गुज़री वियो आहे छाकाणि हूअं एतिरो कोन हूंदो आहे। घणो टाइम थी वियो आहे वो अव्हांखे वधीक ॼाण हूंदी त केतिरो टाइम गुज़री वियो आहे छाकाणि वो टाइम मेंशन कोन पियो थिए। मुनीर अहमद सवाल नंबर 49। अरब दौर 1050 ईस्वी में शुरू थियो। अरब दौर 1050 ईस्वी में शुरू थियो। अरब दौर 1050 ईस्वी में शुरू थियो। रोशनी डाल जो मैसेज अचे पियो। मुनीर अहमद जो अचे पियो। मुनीर अहमद सिकंदर हयात शाह साहब 48 सही। बिलावल अली लगाई चए थो 49 ग़लति आहे। सोहेल अब्बास 50 जो रॉन्ग आहे। मोहम्मद असलम 50 ग़लति आहे। मोहम्मद असलम जो ग़लति आहे। नसीम अब्बास चए थो ग़लति आहे। मुनीर अहमद चए थो रॉन्ग आहे। रोशनी डाल चए थी त 50 जो 49 ग़लति आहे। साबरा शफी साबरा फारूक हाले कोन चए थी ग़लति आहे। सैयदा नूरिया फातिमा 49 जवाब चए थी ग़लति आहे। फरीसा चए थी ग़लति आहे। साइमन एप्रिशिएटेड फर्स्ट पर्सन दिस प्रोग्राम थैंक यू। माशूक काजी साहब चवे थो त 49 जो ग़लति आहे। रोशन चवे थो सर की कहां सेंड करें।
इते यो माने छो आखिरी सवाल खां पोइ पंहिंजे हिकिड़े फोटो जेको आहे इते ई उमाणे छॾियो त असांजी जेका टीम आहे उहा हिन ते वर्क कंदी त तव्हांजा कहिड़ा सही आहिनि ॿई केतिरा दुरुस्त ऐं ग़लति आहिनि। ठीकु आहे, 50 सही आहे। मरसीअ जो बानीकार सैयद साबित अली शाह खे मञियो वेंदो आहे। मरसीअ जो बानीकार सैयद साबित अली शाह खे मञियो वेंदो आहे। सही। इंशाल्लाह जल्द ई जल्द इन टेस्ट जी की पेज ते रखी वेंदी ऐं अव्हांजो रिज़ल्ट समेत जेको आहे सो हिकिड़ो डेटा अपलोड कई वेंदी जेका SSDP जी टीम उन ते वर्क कंदी। लाज़मी इनखे थोरो वक़्तु लॻंदो, थोरो सब्र जो मुज़ाहिरो कजो। तव्हांखे इंशाल्लाह की जल्दी मिली वेंदी इन जी ऐं उन जी शीट जेका आहे जेका तयारु थींदी उन में थोरो वक़्तु लॻंदो। अल्लाह हाफ़िज़।